बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, उम्मीद है खैरियत से हूंदो। सिंध जा मोती आऊं तव्हांजो मेज़बान इमरान अली मेमन। हमेशह मुनफरिद प्रोग्राम आऊं तव्हां लाइ खणी आयो आहियां, पर अॼु हिकु दुख भरी दास्तान चऊं या हालात चऊं। हालात का जेको आहे मजबूर थी इन फील्ड में माण्हू लहे थो, या जेके ट्रांसजेंडर चवंदा आहियूं, इन ट्रांसजेंडर सां जेको आहे तव्हांजी असीं अॼु कंदासीं इंटरव्यू। अस्सलाम वालेकुम। वालेकुम। ठीकु आहियो? ख़ैरियत आहे? पहिरीं त पंहिंजे बारे में को तारुफ़ ॿुधायो, तव्हांजो नालो ॿुधायो, तव्हांजो असुलु नालो ॿुधायो, वरी पोइ ट्रांसजेंडर जो नालो ॿुधायो, त मज़ीद तव्हां सां अॻियां ॻाल्हाईंदासीं। असुल मुंहिंजो नालो फ़रोख़ आहे, ज़ात जी ऐं मेमणे आहियां, मटियारी शहर जी आहियां। ऐं इन खां अलावा जॾहिं फ़क़ीर में फील्ड में लथसि, इन खां पोइ मुंहिंजो नालो महक आहे, ज़ात जी मेमणी आहियां। ठीकु आहे। ऐं इन खां अलावा बसि हीअ ज़िंदगी असांजी अधूरी ज़िंदगी आहे, जो असांखे मुश्किलात सां वक़्तु गुज़रंदो आहे। हर माण्हूअ जी हर माण्हूअ जी असांखे ॿुधणी पवंदी आहे। त उन में असां बचपन में पहिरीं असां कोन हुआसीं, जब इंसान आस्ते आस्ते थी ॻाल्हि वधी बिठो, असां पंहिंजे माइटनि जा पादर बि खाधा, मोचड़ा बि खाधा, हर शइ खाधा, पर हिकिड़ी इंसान खे अंदर मां ई फीलिंग थींदी आहे त माना ॿियो कुझु इंसान त पंहिंजे हिसाब सां पंहिंजो बस कोन हूंदो आहे। जेका फीलिंग थींदी आहे न, त माना इंसान जे रूह मां ऐं अंदरां मां फीलिंग थींदी आहे। अच्छा, पढ़ियल लिखियल बि आहियो? पढ़ाई तव्हां कई नंढपणे में? जी हाँ। केतिरी क्लासूं पढ़ियूं? मुंहिंजी 7 दर्जा पढ़े। फैमिली में भला केरु केरु आहे, थोरो हुन जे बारे में ॿुधाईंदो? जी, मुंहिंजी फैमिली में मुंहिंजी अम्मी आहे, मुंहिंजो अबू आहे, मुंहिंजी 4 भेनरूं आहिनि, भाउ आहे, भाॼाई आहे। त उहे बि हर भर कोन मूंखे लाइक कंदा आहिनि, छो त असांजी सभु कुझु चवंदा आहियूं फ़क़ीर आहे, फ़क़ीर घर में पैदा थियो आहे, फ़क़ीर घर में पैदा थियो आहे। त बसि मजबूरी आहे, त ज़ाहिर इंसान अलाह सां ई असांखे पैदा कयो आहे, त पोइ हाणे असां बेवस आहियूं पंहिंजे तरफ़ां। अच्छा, हीउ जेको दौर हले पियो, ज़ाहिर आहे हिन में फ़क़ीर असुल ऐं नक़ल जो काफ़ी दोस्त मतिलबु ॾिसंदा त असुल कहिड़ो आहे, नक़ल कहिड़ो आहे। तव्हांखे केतिरी मतिलबु उमिरि में इहो फील थियो त तव्हां ट्रांसजेंडर आहियो? जी, तक़रीबन मुंहिंजे ख़्याल सां 8-9 सालनि जी इस तरीक़ा। अच्छा, तव्हांजी फैमिली खे तव्हां ॿुधायो, या तव्हांजी फैमिली खे बि हिन शइ जी ख़बर हुई? मुंहिंजी फैमिली खे ख़बर पोइ हुई, ऐं असां ॿुधायो पोइ उन ॻाल्हि खे विरोध करे छॾींदा हुआ, ऐं असांखे मारींदा बि आहे, कुटींदा बि आहे, हर शइ कंदा। त पोइ बसि असां रही कोन सघियासीं, पोइ नेट सां फ़क़ीर जी फील्ड असां वञी हासिलु कई। अच्छा, हिन वक़्तु भला किथे रहंदा आहियो? ज़ाहिर थी पंहिंजे घर त कोन रहंदा हूंदो? जी जी, मुंहिंजी पंहिंजी जॻह आहे, ऐं उते रहंदी आहियां। केतिरी उमिरि जो पंहिंजी जॻह वरिती, या कंहिं वरिती ॾिनी? जी, असां तव्हांजी ज़ाहिर कम्युनिटी त हूंदी न मटियारी? केतिरा दोस्त आहियो पंहिंजी कम्युनिटी में मटियारी में? जी जी, मटियारी में यार बरो असां सां कंहिं सां लेन देन कान्हे का, बाक़ी परे जा मुंहिंजा फ़क़ीर हूंदा आहिनि, उहे मोटी ईंदा आहिनि। तक़रीबन सकरन मां, हाला मां, कराची मां, नवाबशाह मां, सभु हिन हिसाब सां साण ईंदा आहिनि। अक्सर माण्हुनि जो इहो ज़हन हूंदो आहे त ट्रांसजेंडर माहौल खे तमामु घणो ख़राबु करे छॾियो आहे। हाँ, त इन में छा वाकई सचाई आहे? इहे शयूं सही आहिनि? मतिलबु कीअं? ॾिसो न, ज़ाहिर जीअं असीं चवंदा आहियूं त हम बिस्तरी थिए थी, छोकिरा हम बिस्तरी ट्रांसजेंडर सां कनि था, त इन में वाकई सचाई आहे त इहे शयूं थियनि थियूं? मटियारी शहर में बि ईअं आहिनि? हा, इहे आहिनि। पोइ तव्हां नथा सम्झो त इन तां बीमारियूं बि फैलबियूं ऐं मामला इलाही ख़राब थी वेंदा? हा, थींदा आहिनि। जी जी, असां सम्झी सघूं था, छो त असांखे एतिरी प्रॉब्लम थींदी आहे, जे औरत खे थींदी आहे, तकलीफ़ घणी थींदी आहे, त असांखे इन खां औरत खां वधीक 100% असांखां वधीक तकलीफ़ थींदी आहे। ठीकु आहे। उन में असांखे जेसि ताणी माना मर्द जेको असां हमसी नथो करे सघे, त माना असांखे सुकून कोन मिलंदो आहे। ठीकु आहे। हीअ असांजी मजबूरी आहे, ऐं असां त ठीकु आहे, असांजी तमामु घणी मजबूरी हूंदी आहे, हर भरो एतिरो घणो शौक़ु बि कोन्हे को, पर हमारी क़िस्मती पंहिंजे हिसाब सां असांजो हिकिड़ो दोस्त रखियलु आहे, उहो उन हिसाब सां मिलंदा कंदा आहियूं वेठो। अक्सर ॾिठो वेंदो आहे त वॾेरा ऐं जेके रईस माण्हू हूंदा आहिनि, उहे बि दावतूं करे इन ट्रांसजेंडरनि खे सॾाईंदा आहिनि। कॾहिं इहो थियो आहे त कंहिंजी दावत या कंहिं वॾी दावत में तव्हां विया हुजो? जी जी, असां विया आहियूं। विया? हा।
सवाल त ज़ाहिर ॾुखिया आहिनि पर ज़ाहिर हाँ। मुंहिंजा नाज़रीन आहिनि, ॾिसण बि चाहींदा जी, ऐं जी, ॿुधण बि चाहींदा। हाँ, हाँ। कॾहिं इहो थियो आहे त हिक खां बि वधीक मर्दनि तव्हां सां हमदस्ती कई हुजे? जी जी, अलाह ई तमामु असां घणो ज़ुल्म कयो, अलाह ई अच्छा। तमामु घणो। तव्हांजी कम्यूनिटीज़ आहिनि, तव्हांजी यूनियन्स आहिनि, तव्हांजा उन जा उहिदेदार बि आहिनि, जी जी जी। पोइ जेके तकलीफ़ या के प्रॉब्लम्स थींदियूं आहिनि त हाँ, उहे तव्हांजी हेल्प कंदियूं आहिनि या पंहिंजे तौरु पाण ताईं मामले बस असांखे हेल्प कंदियूं आहिनि, के अहिड़ा फ़क़ीर हूंदा असांजी हेल्प कंदा आहिनि। छो त असांजी जेके मटियारी में जेको कारो फ़क़ीर मटियारियुनि जो बि आहे, ठीकु आहे, उहो असां तमामु घणो जीअण जंजाल करे छॾियो आहे। ठीकु आहे, त तव्हां माना हल ठीकु आहे, असां घर त कोन था पिनियूं न, त असां मटियारी शहर था पिनियूं, त सभु कुझु करियो त मटियारी शहर था पिनियूं, उन खां बावजूदि असां घणो जंजाल कयो। हाणे असीं मिटी त कोन खाईंदासीं न, ऐं ज़रिए अन्न ई खाईंदासीं, असांखे बि हर शइ खपे न, असांखे केरु अच्छा, ॾींदो छा? हुकूमती सतह ते या ज़िलई सतह ते या मक़ामी सतह ते को बि अहिड़ो सिस्टम कोन्हे जो तव्हांजी मदद कई वञे कंहिं तरह जी? केरु बि असांजी मदद नथो करे, असांजी केरु बि न। माना पोइ इन में त इहो बि असीं चई सघूं था त तव्हांजे हिननि सभिनी मामलनि में असीं बि बराबरि जा गुनाहगार आहियूं, जी हाँ, इहो चई सघूं था। जी हाँ। छा था चाहियो भला, छा हुकूमत खां मुतालबो कंदव? असांजो हुकूमत सां इहा ई आहे ॻाल्हि आहे त ॾिस, असांजूं पोस्टूं आयूं आहिनि, ठीकु आहे, वॾनि वॾनि माण्हुनि वटि पोस्टूं आयूं आहिनि असांजूं। असांखे हिन मटियारी शहर में कहिड़ी माना वॾे फ़क़ीर खे वॾे फ़क़ीर खे काउंसलर कयो अथनि, ठीकु आहे, ऐं ख़ैर रड़ियूं त उन जूं पयूं पे, मुंहिंजो बि इंटरव्यू थियो उन सां त उन जूं रड़ियूं पे पयूं त कुझु कोन थो मिले असांखे। हा, जी जी। ॿी ॻाल्हि जो मतिलबु इहो आहे त ॾिस, असांखे बि त जॉब वग़ैरह असांजे तरफ़ां आयूं आहिनि, त असांखे बि त ॾीन न, असीं बि हक़दार आहियूं। वॾनि वॾनि माण्हुनि वटि तमामु नौकिरियूं वग़ैरह कमिस्ट सभु कुझु अचे पियो असांजे तरफ़ां जो, त असांखे कुझु बि न आहे मिलियो। केतिरा मटियारी अंदरि केतिरा दोस्त ट्रांसजेंडर आहिनि, कुझु अंदाज़ो आहे? तक़रीबन न हूंदो न त 100 जे तइबान में हूंदो। 100 खनि आहिनि जी तक़रीबन। हाँ। पोइ 100 जा 100 ईअं पोइ घुमण फिरण ऐं पंहिंजो पिनण वग़ैरह बसि इहो ई आहे या उन्हनि जो को ज़रिया मुआश आहे? जी जी, उहे आहिनि त सही, रूह इंसान चए थो बेटियो, पर हू असल में छोकिरे ई आहिनि, माना हू छोकिरा आहिनि, हू फ़क़ीर न आहिनि। फ़क़ीर न आहिनि। असल नकल जी ख़बर कीअं पए? असल नकल जी इहा ख़बर पवंदी जे असल जेको हूंदो न, हुनखे छाती बि हूंदी आहे ऐं हर शइ हूंदी आहे, हिनखे जे इंसान खे उहा शइ न हुजे न त उनखे जनाज़ी नमाज़ बि जाइज़ न आहे, ठीकु आहे, न उनखे औरत जनाज़ी नमाज़ पढ़, वरी औरत चवंदी फ़क़ीर आहे, फ़क़ीर खे असां गुस्ल नथा ॾेई सघूं। मर्द चवंदो त हीउ औरत जो सिस्टम ठहियलु आहे, मुल्लो हाफ़िज़ नी चवंदो, भले तव्हां हाफ़िज़ खां ई पुछिजो, तव्हांखे असांजे तरफ़ां उहो ई ॿुधाईंदो, ठीकु आहे। त माना मुल्लो पुछंदो त हिनखे हीअ शइ आहे की न, इहा शइ इंसान जे लाइ लाज़मी हुजे, भले केतिरी बि हुजे, पर उहा शइ लाज़मी फ़क़ीर लाइ हुजे। उहा शइ न हूंदी न त उन में गुस्ल बि नथो त छा था सम्झो, हुकूमती सतह ते असल नकल जी निशानदेही करण लाइ लेबोरेटरीज़ वग़ैरह हुजनि या आहिनि मौजूदा आहिनि लेबोरेटरी? हा, लेबोरेटरी मौजूदु आहिनि, पर असल नकल चेक कयो नथो वञे उन्हनि जो? हा, कयो वञे थो। हा, कयो वञे थो, छो कोन कयो वञे थो, पर मतिलबु इहो आहे जो अॼुकल्ह खां जेके फ़क़ीर आहिनि न, जेके ॾिस मटियारनि जो कारो फ़क़ीर आहे, इन खां अलावा ॿिया बि अहिड़ा कई फ़क़ीर आहिनि खां उहे फ़क़ीर कोन्हनि, बल्कि असां पाण पंहिंजे पारे में कुझु चई सघूं था, ठीकु आहे। माण्हू ॿिए कंहिंखे छो चए, पहिरीं माण्हू पंहिंजो गुनाहगार थिए। तव्हां असल आहियो नकल आहियो इन ॻाल्हि ते? जी, आऊं असल न आहियां। असल न आहियो, असां माना कोन ॻाल्हाईंदासीं। मर्द आहियो? जी हाँ, ये सभु जेके रियल मटियारी में जेके बिल्कुलु असल असीं जे फ़क़ीर खे चवंदासीं, उहे मटियारी में केतिरा आहिनि? मटियारी में असल को बि फ़क़ीर न आहे, ठीकु आहे। मटियारी में जेको कारो फ़क़ीर आहे, इहे बि फ़क़ीर कोन्हनि, जेके बि फ़क़ीर अचनि सभु मर्द जे रूप में था अचनि, घरनि में वञनि था, उन्हनि खे मुंहिंजी इहो ई तालुक थियो वञे त हुनखे घुरायो न वञे, इनखे रोकियो वञे, इन ॻाल्हि खे रोकियो वञे। ख़्वाजा सिरा जेके हुआ न, वॾा जेके हुआ न, हा, वॾो फ़क़ीर हो मटियारनि जो करीमा फ़क़ीर जेको गुज़ारे वियो, उहो फ़क़ीर हो। हींअर बि सैदाबाद में फ़क़ीर आहे, हाजानी नसीमा नालो आहे, उहो बि सैदाबाद में वॾो फ़क़ीर आहे, उहो बि फ़क़ीर आहे, उहो बि असल फ़क़ीर इहे आहिनि।
ॾिसो न तव्हां ॿुधायो त असल फ़क़ीर असीं न आहियूं जी, त तव्हां ते अगरि एक्शन खयों वेंदो पोइ तव्हांजूं जेके मथियूं तंज़ीमूं आहिनि उहे बि विच में ईंदियूं न पोइ उनखे त कीअं रोकींदो उहा तव्हांजी ॻाल्हि सही आहे ठीकु आहे बाक़ी तंज़ीमियूं ईंदियूं त मुंहिंजो मतिलबु इहो आहे की इंसान जो रूह जेको चए थो न अलाए असां त ठीकु आहे कोन आहियूं असांजे दिमाग़ खे रूह में ई असांजो इहो सिस्टम आहे न माना नंढे हूंदे खां इहो माना छोकिरियुनि वारो मामिलो असां असांजी दिलि रूह असां इन सिस्टम में आहे न हल ठीकु आहे असां आहियूं त कोन आहे छा चओ तव्हांजो मतिलबु ठीकु आहे ठीकु आहे असांजो जेको दिलि असांजो रूह जेको आहे जेको उहो उन तरफ़ माइल थो थिए उन तरफ़ सां असांखे थिए थो न रूह अंदरि जेको रूह थो जागे न असांखे रूह थो जागाए हर शइ माना लेडीस कपिड़ा पाइणु मथे ते रो रखणु माना असांखे फीलिंग जेका थींदी आहे औरत वारी थींदी आहे फीलिंग ठीकु आहे उहा असांखे अंदरि ई रूह मां थी थिए माना जेको इंसान जो रूह हूंदो आहे न पुलिस वग़ैरह त तंग कंदी हूंदी असांखे तमामु घणी कंदी आहे पर बसि सिस्टम ठहियो पियो हले जी हा माना जीअं ॿिया सिस्टम पिया हलनि हीअ सिस्टम पियो हले असांखे तंग बि कंदी आहे असांखे चवंदी मिलण ॾियो हिन करियो हिन करियो हिन करियो पर असां हुननि खे मुंहुं ॾेई वेंदा आहियूं तव्हां सां इंटरव्यू करे यकीन कयो ॻाल्हियूं त मूं इलाही आहिनि पर घणो इंटरव्यू वरी वेंदो त शयूं इलाही जेको आहे ओपन करे सघो था शइ में नथो वञणु चाहियां बहरहाल छा था सम्झो त इहे शयूं भला ख़तमु कीअं थियनि मर्दनि जो जेको इन तरह सां घुमण फिरण आहे या माहौल ख़राब करणु आहे इनखे ख़तमु कीअं थो करे सघे ख़तमु ऐं छा जेको दिलि करे चओ तव्हां का रोक टोक कोन्हे चई सघो था जेको दिलि करे था ही जेका थी गुज़री आहे कॾहिं ख़तमु थियण जी कान्हे का ठीकु आहे ऐं असल में इहो हो त ख्वाजा सिरा जेके बि आहिनि ठीकु आहे हुनखे ख़तमु कयो वञे हुनखे मारियो वञे असांखे कुंभार जेका ज़ात कुंभार जेका सॾिबी आहे असांखे उन जी पनाह आहे ॾिनल ठीकु आहे उहे असांजा मुर्शिद आहिनि उन जे असल खां वठी इहो सिस्टम हलंदो अचे उहो कॾहिं बंदि थियण जो न आहे थी नथियूं सघनि भले कहिड़ी सतह ते हुजनि पॉसिबल कोन्हे छा बि थी पए जॾहिं इंसान जे ख्वाजा सिरा असांजी ख्वाजा सिरा एतिरी आहे एतिरा तव्हां मर्द बि कोन हूंदव ॿियनि शहरनि में वञणु थींदो आहे दावत वग़ैरह उतां ईंदियूं आहिनि केॾी महिल को तशद्दुद केॾी महिल को मामिलो कॾहिं इहो थियो आहे मतिलबु छा चओ कंहिं तशद्दुद कयो हुजे कंहिं हमबेस्ती दौरान मारियो हुजे ऐं कुझु अहिड़ियूं अनएक्सपेक्टेड शयूं हूंदियूं आहिनि जेको मर्द माना उहो हासिलु करण करे ईअं थियो आहे हा मारियो बि आहे खंजर बि लॻाइण असां कॾड़नि खे सभु कुझु थियो आहे पर पोइ बसि दाद फरियाद थींदी कोन्हे कॾहिं पुलिस में वञणु को अदालत में वञणु कॾहिं न कॾहिं बि न असांखे पुलिस आहे दाद फरार कयो आहे न कोर ठहान कयो आहे न ई असांजे कंहिं मथां को इशू खयो आहे असां पंहिंजो मसइलो पाण हल कंदा आहियूं बाक़ी असां सां कंहिं बि इशू न कयो आहे अच्छा अक्सर हैदराबाद में भी काफ़ी अड़ा घर हैं जिते तव्हां जहिड़नि मतिलबु उनखे कम्युनिटी के पनाह बि ॾींदा आहिनि उते रहण जी इजाज़त बि हूंदी आहे हा असां में इहो बि हूंदो आहे सिस्टम जो असां अलहमदिल्ला असां फ़क़ीर जेके बि आहिनि असां ख्वाजा सिरा जेके बि आहियूं असां ग़रीबनि जी बि मदद कंदा आहियूं असांखे अलाह शुक्र आहे असां तमामु एतिरनि असां ग़रीबनि खे एतिरो ॾिनो हूंदो जे बसि की न ठीकु आहे असां ख्वाजा सिरा ॿिया बि अहिड़ा आहिनि जेके ॾींदा आहिनि आख़िरी भेरो को मुतालबो हुजे हुकूमत सां या कंहिं मक़ामी नुमाइंदे सां त चई सघो था मतिलबु को बि हुजे तव्हांजो को मुतालबो हुजे तव्हांजे लाइ का अहिड़ी शइ कई वञे या कुझु असांखे रुॻी इहा शइ कयो वञे जो असांजे ॾिसे असांजूं आहियूं आहिनि जेके सभु पोस्ट जेके बि आहियूं आहिनि असांजूं ख्वाजा सिरा तव्हां त चओ था न ॾिसो असल जी त हिते खोट आहे न असल त केरु आहे ई कोन्हे त पोइ हुनखे कीअं ताईं चओ था त इहे पोस्ट तव्हांखे ॾिनी वञे पोस्ट असांखे इन करे ॾींदी वञे त छो असांजी अंदरां फीलिंग आहे न अंदरि रूह खां फीलिंग आहे असां त रूह खे ॾिसंदासीं न इनखे त पोइ असीं शौक़िया चवंदासीं न असीं चवंदासीं शौक़िया त शौक़िया खदड़ा थिया आहियो ईअं ई आहे तव्हां रियल त कोन आहियो जी जी अच्छा साईं सैफुल्ला सिद्दीकी चए थो मुंहिंजी भई वाह जा गॾिया आहियो बाक़ी वॾे इमरान बाकरी साहिब खे गॾु खणो मोकिलियो इमरान बाकरी खे त हुनखे बि विहारियूं था भाउ बहरहाल व्यूअर्स कोशिशि कईसीं त कुझु अहिड़ियूं शयूं तव्हां दोस्तनि ताईं पहुचायूं जेके अॼु ताईं में बि माण्हुनि खे ख़बर न हुजनि बहरहाल नंढड़ी हिकिड़ी कोशिशि हुई उमेदु कयां थो पसंदि आई हूंदी हीअ शेयर ज़रूरु कजो ठीकु आहे हीअ असल वाक़ई हिननि जो पंहिंजो चवणु आहे त हीअ असल ट्रांसजेंडर कोन्हे न पर जेके फीलिंग्स पंहिंजी ॿुधाईंदा त उन जे हिसाब सां हुकूमत हिन लाइ कुझु न कुझु करे पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो मुंहिंजो यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कजो मुंहिंजे हिन वीडियो खे लाज़मी शेयर कजो अल्लाह हाफ़िज़